जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नवंदुर खां अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा रहूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रोड रस्ते नवंदुर हाउस पहुची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद खां अॻु ISS जे बरतरफ़ मुलाज़िमनि नवंदुर हाउस ॿाहिरां गॾु थी वई। एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो, जंहिंजी अॻवानी राशिद सुमरो, इमदाद अब्बासी, शौकत भुट्टो, ज़हीर मीरानी, गफूर कलोड़ो, हफ़ीज़ अब्बासी ऐं ॿिया करे आया हुआ। मुख्य गेट ते ISS जे मुलाज़िमनि जे धरणे सबबि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे नवंदुर हाउस जी गेट नंबर 4 खां आमद कराई वई त मुलाज़िम हाउस ॿाहिरां एहतिजाजी धरणो हणी वेठल आहिनि, जिते एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि सीने सां पाक किताब लॻाए एहतिजाज जारी रखियो ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ओसीअड़ में बीठल रहिया, जिते नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन जो चवणो हो त DG हेल्थ पारां नादरी हुकुम जारी करे ISS खां 5 साल अॻु ठीको वापसि वठी असांखे बेरोज़गार कयो वियो ऐं असांजा मासूम बचड़ा बुख बदालीअ जे वर चढ़ी विया आहिनि। असां वटि बचड़नि खे खाइण लाइ हिन वक़्तु कुझु बि न आहे बचो। ख़ुदारा असांजी हालत ते रहम खाई असांखे नौकरियुनि ते बहाल कयो वञे। हुननि जो चवणो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ मथां सुई गैस मुलाज़िमनि खे नेकाली ॾियण वारे हुकुमनि ते आवाज़ उथारे रहियो आहे त पोइ सिंध हुकूमत पारां नेकाली ॾिनल असां ISS जे मुलाज़िमनि जी बिला जवाज़ नेकाली ॾियण ते छो एक्शन नथो वरितो वञे। असांजी बारी हुननि जे हथ वस आहे जेका हू करे सघनि था। असां बि पार्टी जा जियला वर्कर आहियूं ऐं पार्टीअ लाइ रत सत ॾिनो आहे। हुननि चयो त असांखे नौकरियुनि ते बहाल करे पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे।